الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم بشر المنافقين بأن لهم عذابا أليما الذين يتخذون الكافرين أولياء من دون المؤمنين أيبتغون عندهم العزة فإن العزة لله جميعا صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि सां मुख़ातब थींदे ईमान ते रहण जो ताक़ीद बयान फरमायो त ईमान वारो पंहिंजे ईमान ते पक्का रहो ऐं इन सां गॾोगॾु उन ज़माने जे मुनाफ़िक़नि या यहूदनि नसरानियुनि जे उन पुराणी आदत खे बि बयान फरमायो हो जेका आदत उन्हनि जी बुरी हुई त इब्तिदा में हू मुसलमान सॾाए करे मुसलमान रहिया वरी काफ़िर थी विया वरी इस्लाम ते आया वरी काफ़िर थी विया पोइ या कोई कुफ्र में रहिया तव्हां त मरी विया कुफ्र जी हालत में। अल्लाह ताला उन जे किरदार खे बयान कंदे हिकिड़ो उसूल पंहिंजो बयान फरमायो त जेको माण्हू मोमिन आहे उनजो असां वटि क़दुरु ऐं क़ीमत आहे वॾी पर जेकॾहिं ईमान इस्लाम तां फिरे थो काफ़िर थो थिए पोइ बि असां उनखे मौक़ो ॾींदा आहियूं। पोइ जेकॾहिं ईमान आणे कुफ्र खे छॾे तौबा ताइब थिए त बि क़बूल ॾींदासीं पर जेकॾहिं न वरी कुफ्र करे पोइ इहा इस्लाम सां हिकु क़िस्म जी मज़ाक थी पई पोइ बि जेकॾहिं सचो थी मोटे त बि हुनजे लाइ रस्तो आहे पर जेकॾहिं नथो मोटे कुफ्र ते ई रहे थो कुफ्र कंदे कंदे ईअं काफ़िर थी मरी थो वञे अल्लाह से फरमायो पोइ हुनजे लाइ असां वटि बख़्शिश कान्हे ऐं हुनखे असां सिधो रस्तो बि न ॾेखारींदासीं। गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु हो। अॼोकनि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मुनाफ़िक़नि जे बारे में दर्दनाक अज़ाब जो बयानु फरमायो आहे पर अल्फाज़ अहिड़ा बयानु फरमाया विया जंहिंमां हिकिड़ो वॾो सबक़ मिले थो। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां मुख़ातब थींदे फरमायो बशिरिल मुनाफ़िक़ीन सोना नबी मुनाफ़िक़नि खे ख़ुशख़बरी ॾे। साईं ख़ुशख़बरी ऐं मुनाफ़िक़नि खे मुनाफ़िक़ त इस्लाम खां बाग़ी आहिनि काफ़िरनि जा यार आहिनि उन्हनि खे त अज़ाब जी दर्दनाक सज़ा जो हवालो ॿुधायां न पर तव्हां चओ था त मुनाफ़िक़नि खे ख़ुशख़बरी ॾे मुनाफ़िक़ ऐं ख़ुशख़बरी अल्लाह ताला फरमायो हा साईं भला छा जी ख़ुशख़बरी ॾियां मुनाफ़िक़नि खे फरमाई बि अन लहुम अज़ाबन अलीमा दर्दनाक अज़ाब जी ख़ुशख़बरी ॾे। अल्लाहु अकबर। सम्झण जे लाइ सवाल पैदा थियो साईं ख़ुशख़बरी त कंहिं चङे कम जी थींदी आहे न अज़ाब जी ऐं ॾुखियाईअ जी ख़ुशख़बरी थींदी आहे छा? उनजो जवाबु उलमा मुहद्दिसीन काफ़ी तरह सां लिखियो आहे त कॾहिं कॾहिं को माण्हू इनाम जे लाइक़ु जेको न हूंदो आहे या जेको माण्हू सज़ा जे क़ाबिल हूंदो आहे उनखे सज़ा बि ॿुधाइबी आहे न त बि अहिड़नि लफ़्ज़नि सां जेके लफ़्ज़ बि उनखे चुभनि उहे लफ़्ज़ बि उनजे लाइ सज़ा हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं तिखा लफ़्ज़ चइबा आहिनि तिखा लफ़्ज़ जेके लफ़्ज़ ई उनखे तीर बणिजी चुभनि पर कॾहिं कॾहिं सज़ा खे मिठनि लफ़्ज़नि में बयानु कबो आहे त इहो लफ़्ज़नि जो जेको फ़र्क़ु आहे फेर फार आहे लफ़्ज़नि जी इहा बि हिकु क़िस्म जी सज़ा थी बणिजे।
हाल फिलहाल जॾहिं लफ़्ज़ चयो वियो बशिरिल मुनाफ़िक़ीन, मुनाफ़िक़नि खे ख़ुशख़बरी ॾियो, त हो ॼण ख़ुशि पिया थियनि त शायदि असां लिकी वियासीं, असांजो ज़ाहिर में मुस्लमान सां गॾु हुजणु इस्लाम ज़ाहिर थो करे, पर अंदर में असां काफ़िर आहियूं, असांजो कुफ़्र लिकी वियो, असांजो ज़ाहिरी इस्लाम क़बूल पइजी वियो। तॾहिं फरमायो वियो बशिरिल मुनाफ़िक़ीन, मुनाफ़िक़नि खे ख़ुशख़बरी ॾियो। थोरे वक़्त लाइ ख़ुशि थिया, पर जॾहिं बिअन्न लहुम अज़ाबन अलीमा जो लफ़्ज़ आयो त अचानक उनखे दर्द महसूस थियण लॻो त यार ख़ुशख़बरी बि अज़ाब जी। हितां सम्झ में आयो त कॾहिं कॾहिं कंहिं माण्हूअ जे सज़ा खे वधीक दर्दनाक बनाइणो हूंदो आहे त पोइ उनखे सज़ा जो लफ़्ज़ बि ख़ुशख़बरीअ जहिड़नि गुल ऐं फुल मिलाए करे लफ़्ज़नि सां उनखे बयानु करे ॿुधाए करे इहा बि उनखे सज़ा ॾिबी आहे। अजीब अंदाज़ आहे, छो त हू लाइक़ु कोन हा ख़ुशख़बरीअ जे, त पोइ उन्हनि खे ॿुधायो अहिड़ो अंदाज़ वियो जीअं हू पाण अंदाज़ रखनि पिया, छो त ज़ाहिर में मुस्लमाननि सां गॾिजी करे उन्हनि खे महसूस पिया कराइनि त असां मुस्लमान आहियूं, और होॾां क़ुर तो फरमाए त अंदर में काफ़रनि जा साथी, काफ़रनि जा यार हुआ, ज़ाहिर में हिकिड़ो रवैयो पिया रखनि, अंदर में ॿियो कुफ़ुर छुपाइनि पिया। त पोइ अल्लाह तबारक व तआला बि ॼण त उन्हनि जे ज़ाहिरी रवैये खे ज़ाहिरी लफ़्ज़नि में मटायो, ज़ाहिर में लफ़्ज़ इब्तिदा में ख़ुशख़बरीअ जो थोरो ख़ुशि थियनि, पोइ वरी दर्दनाक अज़ाब जो बयानु त साॻियो ई जीअं हो धोखो पिया ॾियनि, लफ़्ज़नि में ॼण उन्हनि खे धोखे वारी सज़ा अची वई, त सज़ा जो बयानु बि ख़ुशख़बरीअ जे लफ़्ज़नि सां। जीअं कंहिं माण्हूअ खे सफ़ा मिठा लफ़्ज़ चई करे उन्हनि मिठनि लफ़्ज़नि में गार ॾिजेसि, प्यार में भाकुर विझी मोहबत सां इंतिहाई शफ़क़त सां को लफ़्ज़ किनो चइजेसि तूं त अहिड़ो आहीं, त इहो प्यार बि हुनजे लाइ अज़ाब आहे, इहा बि हुनजे लाइ हिकिड़ी सज़ा आहे। त एॾे वॾे कुर्ब आहिनि असां बि अहिड़ो लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला बि हुननि खे अहिड़े अंदाज़ में लफ़्ज़ चई करे उनखे सज़ा ॾिनी त तव्हां मुस्लमाननि सां ज़ाहिरी निमाज़ुनि रोज़नि में गॾु गॾु रही करे महसूस करायो था त असां तव्हां सां गॾु आहियूं, त पोइ ॿुधो भला ख़ुशख़बरी, त हू ख़ुशि थिया त सचमुच असांजे लाइ ख़ुशख़बरी आहे, पर बिअन्न लहुम अज़ाबन अलीमा जा लफ़्ज़ जो आया त उनखे कुखी वई त असांखे किरदार जे करे इहो जवाबु मिलियो, माना जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो अल्लज़ीना यत्तख़िज़ूनल काफ़िरीना औलिया मिन दूनिल मुमिनीन, जेके न काफ़िरनि खे दोस्त था बणाइनि मोमिननि खे छॾे करे, हिक पासे मोमिन मुस्लमान बि आहिनि, ॿिए पासे काफ़िर बि आहिनि, हाणे मोमिननि मुस्लमाननि खे छॾे करे काफ़िरनि खे जेको दोस्त थो बणाए, पोइ हाणे हिन जे दोस्तीअ बनाइण में खोड़ सारियूं हुन जूं हिकिड़ियूं हिकमतूं छुपियल आहिनि, खोड़ सारा नज़रियात उन जा उन में छुपियल आहिनि, त असांखे हमेशह माना मुनाफ़िक़ था सम्झनि, असांखे हमेशह हूअं बि रहणो काफ़िरनि सां आहे, त पोइ दोस्ती उन्हनि सां चङी आहे न, मुस्लमाननि सां छा दोस्ती करे कंदासीं। हिकिड़ो वजह, ॿियो वजह इहा त ज़ाहिरी तौर ते दौलत ऐं शोहरत मनसब बादशाही उहा काफ़िरनि वटि हुई, मुस्लमान ग़रीब आहे, त पोइ हिननि ॾिठो त मुस्लमाननि सां जेकॾहिं असां गॾिजंदासीं त असांखे छा मिलंदो, कुझु बि न, ऐं काफ़िरनि सां मिलंदासीं त शोहरत इज़त हुननि जी आहे, उन्हनि जी वजह सां असांखे मिलंदी। जीअं अॼोके दौर में बि इहो हिकिड़ो शैतानी दिमाग़ी धोखो हूंदो आहे, कोई माण्हू चवंदो आहे त अमीरनि ऐं वॾेरनि सां यारी हूंदी त पोइ उन्हनि जे करे मूंखे बि इज़त मिलंदी, हालांकि भाई उहा इज़त त उन्हनि जी आहे, ऐं उन्हनि खे बि जेका इज़त आहे उहा ज़ाती न आहे, उहा पैसे जे करे आहे, पैसो त हूअं ई कोन रहंदो कंहिंसां, पैसो वियो त पोइ बसि न, माना दुनिया में जंहिं माण्हूअ खे उहिदे जे करे या जंहिं माण्हूअ खे वॾे दौलत जे करे ज़मींदार हुजण जे करे इज़त मिले थी, त सम्झ में आयो इहा त असुल इज़त इन दौलत जी आहे, इन उहिदे जी आहे, माण्हूअ जी त न आहे। जो उहो उहिदो खसिजी वञेसि त हुनजी इज़त ख़तमु, दौलत खसिजी वञेसि त हुनजी इज़त ख़तमु। त पोइ अल्लाह तबारक व तआला अहिड़े किरदार रखण वारनि माण्हुनि खे सेखारण जे लाइ फरमायो अल्लज़ीना यत्तख़िज़ूनल काफ़िरीना औलिया मिन दूनिल मुमिनीन, जेके न काफ़िरनि खे दोस्त था बणाइनि मोमिननि खे छॾे करे, उहो यादि रखनि त अयबतगून इंदहुमुल इज़्ज़ह, छा उन्हनि सां दोस्ती यारी रखी पोइ उन्हनि वटां हू इज़त कमाइण था चाहिनि, शोहरत कमाइण था चाहिनि, नालो कमाइण था चाहिनि, फ़इन्नल इज़्ज़त लिल्लाहि जमीआ, यादि रखनि त इज़त सभ जो सभु अल्लाह ताला जे हथ में आहे, इज़त अल्लाह ताला जे हथ में आहे।
पोइ हाणे सवाल पैदा थियो त भला अलाह ताला इज़त कंहिंखे ॾींदो आहे? अलाह ताला कंहिंखे इज़त ॾींदो आहे? सूरत मुनाफ़िक़ून में ग़ालिबन 28 सिपारो सूरतुल मुनाफ़िक़ून में अल्लाह तबारक व तआला इहो बयान वज़ाहत सां करियो आहे, वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिहि वलिलमुमिनीन वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन ला यफ़क़हून ला यअलमून। अहिड़ा लफ़्ज़ फरमाया विया त इज़त सॼी जो सॼी अल्लाह तबारक व तआला वटां अल्लाह ताला इहा मोमिननि खे पंहिंजे रसूल खे ॾींदो आहे ऐं रसूल जे ताबेदारनि खे ॾींदो आहे। मुनाफ़िक़ अजायो धोखे में न रहनि, मुनाफ़िक़ इहा ॻाल्हि सम्झनि ई कोन था। माना मालूम थिए थो त इज़त उन्हनि माण्हुनि खे अल्लाह ताला ॾींदो आहे जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जी ताबेदारी कंदा आहिनि। इहा हक़ीक़ी इज़त हूंदी आहे उन्हनि जी। बाक़ी दुनिया में जेका इज़त आहे उहा उन पैसे जी आहे, उन शोहरत जी आहे, उन उहिदे जी आहे, उन मनसब जी आहे, उन दौलत जी आहे। पोइ उहा दौलत जंहिं वटि हूंदी उनजी इज़त आहे, उन वटां वई त वरी उनजी इज़त ख़तमु, जंहिं वटि हूंदी वरी उनजी इज़त आहे। मालूम थियो त इहे दुनियावी शोहरत, मनसब, उहिदो, पैसो, जायदाद, मिल्कियत, खज़ानो हुजणु इहा इज़त न, इहा आरज़ी आहे। इहा इंसान जे नफ़्स खे या इंसान जे दिलि खे थोरे वक़्त जे लाइ मुतमइन करण जे लाइ, जीअं खणी ईअं चइजे त हिकिड़ो माण्हू बुख ते आहे, उहो खाधो खाईंदो, खाधो खाई पोइ ख़ुशि थिए त हा मुंहिंजो पेट भरिजी वियो, पर इहो पेट भरियल सदाईं कोन रहंदो, इहो वरी ख़ाली थींदो, इनखे वरी खपे। त इंसान खे जेका इज़त दौलत ऐं खज़ाने जे करे, पैसे जे करे शोहरत मिलंदी आहे, इहा बि इंसान खे भरे न छॾे सघंदी आहे। इंसान चवंदो अञा हुजे, अञा हुजे, अञा हुजे, अञा हुजे। हथा कि क़ुर पाक में अल्लाह से फरमायो जेकॾहिं सॼी रूह ज़मीन सोन जी भरे ॾियूं न इंसान खे, त बि चवंदो अहिड़ी ॿी बि हुजे। इहा इंसान खे भरे न सघंदी, छो त इहा आरज़ी आहे न। पर सचपच जंहिं माण्हू खे निमाज़ जे करे, रोज़े रखण जे करे, हज करण जे करे, ज़कात अदा करण जे करे, क़ुर पाक जो हाफ़िज़ या आलिम हुजण जे करे, मुफ़्ती मुफ़सिर हुजण जे करे जेका इज़त मिले थी, इहा इज़त हुनजी एॾी त शानदार आहे, एॾी त शानदार आहे। पोड़ो हुजे, जवान हुजे, अमीर हुजे, ग़रीब हुजे, इन इल्म जे करे, इन हुक्मनि अल्लाह ताला जे दीन जे ताबेदारी जे करे जेका इज़त मिली अथसि, इहा पाइदार इज़त आहे, इहा वफ़ादार इज़त आहे जेका हिनखे कोन छॾींदी। इहो जे जवान हूंदो त बि इज़त, जे पोड़ो हूंदो त बि इज़त, जे मरी वियो त बि इज़त, क़बर में बि इज़त, आख़िरत में बि इज़त। बाक़ी दुनिया जी शयुनि जे करे जेका इज़त मिले थी उहा सॼी जो सॼी आरज़ी आहे। हितां हिकिड़ो सबक़ ही बि मिले थो। हाणे ज़ाहिरी आयतुनि खे जॾहिं पढ़ियोसीं त मुनाफ़िक़नि जो जहिड़ो किरदारु हुयो धोखेबाज़ीअ जो, त सचपच उन्हनि खे ख़ुशख़बरी बि ॿुधाई वई अज़ाब जी, उन्हनि सां ॼण त सज़ा ॿुधाइण में बि धोखेबाज़ी बदिले में कई वई, ऐं होॾां वरी उन किरदार जी बि मज़म्मत कई वई जेको किरदारु दुनिया में इंसान रखे थो त कंहिं दौलतमंद या कंहिं मशहूर मारूफ़ माण्हूअ सां मुंहिंजी दोस्ती यारी हूंदी त उनजे करे मुंहिंजी बि इज़त थींदी। अल्लाह ताला फरमाए थो उन्हनि खे पाण खे इज़त कान्हे का, उन्हनि जी पंहिंजी इज़त ई वफ़ादार उन्हनि सां न आई त तोखे इज़त कहिड़ी मिलंदी? जिन वटि पाण वटि इज़त पैसे जी आहे, उहिदे जी आहे, इहो पैसो जॾहिं उन्हनि वटां ख़तमु थी वियो तुंहिंजी वैल्यू बि ख़तमु, हुननि जी पंहिंजी विञाइजी हूंदी तोखे चाढ़ींदा। खोड़ अहिड़ा दुनिया में मिसाल मौजूदु आहिनि जॾहिं हुननि वटि पैसो हुयो त इज़त हुई, पैसो वियो त हर शइ वई। जीअं हिकिड़ो मिसाल ॾेई वठां, पुराणे ज़माने में हिकिड़े दफ़े बहलूल फ़क़ीर कंहिं माण्हूअ जे दावत ते वियो, उन साॻे ई फ़क़ीराणे लिबास में। उते जॾहिं वञी दरवाज़े ते पहुतो, हर को माण्हू उन दावत में टपे पियो दरवाज़े मां, गेट मां। हीउ बि जॾहिं उते पहुतो त हिन जो फ़क़ीराणो लिबास, फ़क़ीराणो हाल ॾिसी करे हिनखे चयो हल हल फ़क़ीर हल 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 पोइ अचिजांइ, बचे त पोइ। अरे बाबा मूंखे बि दावत आहे, फलाणे माण्हू जी मूंसां दोस्ती आहे, मूंखे बि दावत मिली आहे, मां आयो आहियां दावत में, सॾु ॾियणु आयो आहियां, हल हल बाबा हल हल तुंहिंजी जाइ न आई। हुननि सम्झो त फ़क़ीर आहे, इहे फ़क़ीर कंदा आहिनि, बसि माना हिनखे खाधो खाइणो आहे, हल हल हली वेह हली साइड सां, तोखे पोइ खाधो बचे त ॾियूं था, हल परे थी। वियो मोटी, छा कयईं, हिकिड़ो VIP जोड़ो काटन जो पाए, कंहिंखां उधारो वठी फर्स्ट क्लास काटन जो जोड़ो फर्स्ट क्लास पाए वरी आयो दावत में, पंहिंजो रंग रूप सॼो मटाए करे, मेहंदी सेंदी साफ़ सुथरो थी करे, कंगो बंगो ॾेई वारनि खे तेल बेल हणी ॾाढो पाण खे संवारे करे वरी आयो, वॾे इज़त सां एतिराम सां हुनखे वरी अंदरि वञण जी इजाज़त मिली। वरी वञी करे मानीअ जी मेज़ ते वेठो, पोइ जॾहिं मानी लॻी
मानी खणी करे कपिड़नि जे मथां पियो हारे, माण्हू खाइनि पिया, हे वरी कपिड़नि ते पियो हारे। माण्हू चयो चरियो थी वियो आहे छा, खाधो खाइण जे लाइ तूं कपिड़नि ते पियो हारे। न न, इहा जेको खाधो ई मेज़ जेका आहे न, इहा इज़त असांजी थोरी आहे, हिन कपिड़नि जी आहे। हाणे कपिड़नि ते चमचो भरे हारींदो पवंदे, हाणे खाओ खाओ, तव्हांजी इज़त आहे न, असुल पोइ खाओ खाओ। माण्हू ॾिसी करे हैरान थिया त वाकई हिनखे पहिरियां कढियो वियो सादे लिबास में, सादो ॾिसी करे वरी सुठो लिबास हिनजो तम तराक सां आयो आहे, संवारजी करे त पोइ हर कोई हिनखे इज़त थो ॾे। त ॾिसो, इहा इज़त जेका थी उहा हिकिड़े लिबास जी, हिकिड़ी ज़ाहिरी शइ जी जेका ख़तमु थियण वारी आहे। असुल किरदार त इंसान जो आहे, पंहिंजो ज़ाती अख़लाक आहे जंहिंजो बहितर हुजे। त हिते अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि ॿुधाइण थो चाहे त काफ़रनि खे जेको न दोस्त थो बनाए, इन ख़्याल ते त इन्हनि वटि दौलत आहे, इन जे वास्ते सां मूंखे बि मिलंदी या मूंखे बि इज़त मिलंदी। हुननि खे पंहिंजी इज़त ई पाइदार कान मिली आहे, या अर्ज़ी त न, तव्हांखे कीअं था मिलंदी? तव्हांखे जेकॾहिं इज़त खपे त अलाह से फरमाए थो, अलाह ऐं अलाह जे रसूल जे हुक्मनि जी ताबेदारीअ में अचो, इहा तव्हांखे इज़त हमेशह वारी मिलंदी। जीअं रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अलाह ताला अन्हु जॾहिं वक़्त जो ख़लीफ़ो बणियो, तॾहिं शाम जो गवर्नर मुक़ररु कयईं हज़रत अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अलाह ताला अन्हु खे। पोइ उनखे समूरी तरतीब तालीम तरबियत करे जॾहिं आख़िर में अलविदा करे मोकिलेसि पियो, उन में नसीहत कयईंसि, चयईंसि अबू उबैदा जी मुंहिंजा साईं, चयईसि पियो त हीअ ॻाल्हि यादि रखजांइ, हे जो तूं वक़्त जो गवर्नर तो शाम जो बणिजी वञी, एॾे वॾे इज़त ऐं एतिराम सां वॾे उहिदे ते तो वेहीं, इहा इज़त तोखे इस्लाम जे करे मिली आहे। इहा दौलत तोखे पीउ मां जे खाने खज़ाने मां, ख़ानदानी नसब मां तोखे कान थी मिले, इस्लाम जे करे मिली आहे। पोइ जे इस्लाम ते रहंदे त तुंहिंजी इहा इज़त अञा वधंदी। जे इस्लाम छॾे वई, इस्लाम जे मुखालिफ़ या इस्लाम जो ॿियो पासो, इस्लाम खे छॾे कुफ्र वारो पासो अख़्तियार कयो, या उन्हनि जे इज़त दौलत ऐं शाही ताजनि खे ॾिसी करे, बादशाहीअ खे, तख़्त खे ॾिसी करे जेकॾहिं तूं उन्हनि जे तरफ़ लाड़ो करे वई, त पोइ यादि रखजांइ, न तो वटि इहो उहिदो रहंदो, न तो वटि इहा इज़त रहंदी। हीअ इज़त जेका आहे इहा सॼी जो सॼी इन जी आहे, इस्लाम जी आहे। हाणे हज़रत अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अलाह ताला अन्हु इहो लफ़्ज़ ॿुधी करे, जॾहिं जेतिरो वक़्तु शाम में गवर्नर जे उहिदे ते रहियो, एॾो आजिज़ी ऐं इनकिसारीअ सां रहियो जो तारीख़ सॼी गवाह आहे। तॾहिं त ख़ुदि हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु शाम जे दौरे ते अचे पियो, हज़रत अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अलाह ताला अन्हु शाम खां ॿाहिरि निकिरी इस्तिक़बाल जे लाइ जॾहिं आयो, शहर जा काफ़ी सारा मुअज़्ज़ज़ माण्हू वक़्त जे ख़लीफ़े जे इस्तिक़बाल जे लाइ ॿाहिरि बीठा। हज़रत अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अलाह ताला थोरो अॻिते वञी करे, हज़रत उमर साईं खां किलोमीटर अॻिते वञी करे रस्ते में मिलियो, साईं महिरबानी कयो, हे वॾा वॾा शाही क़िस्म जा माण्हू आहिनि, तव्हांजे इस्तिक़बाल में बीठा आहिनि, थोरो लिबास तब्दील कयो, थोरो हैयत पंहिंजी मटायो। इहे माण्हू तव्हांखे इन लिबास में ॾिसी करे सुठो कोन महसूसु कंदा, मटायो। हज़रत उमर रज़ी अलाह ताला जवाब ॾिनो त अबू उबैदा, हिन ई लिबास जे रहण में बि असांखे जेका इज़त आहे न, सुठे लिबास ऐं सुठे उहिदे जे करे कान मिली आहे। अॻ में बि हिन लिबास उहिदे खां अॻ में बि मां उमिरि हुउसि, हाणे बि उमिरि आहियां, पोइ बि इहो ई उमिरि रहंदुसि। इहे फज़ूल ॻाल्हियूं छॾे ॾे। जिन माण्हुनि खे लिबास जे करे, जिन माण्हुनि खे कुर्सीअ जे करे, जिन माण्हुनि खे तख़्त ऐं ताज जे करे इज़त मिलंदी आहे, उहा उन तख़्त ऐं ताज जी हूंदी आहे, माण्हूअ जी कान हूंदी आहे। असांखे जेका अलाह साईं नबी अलैहिस्सलाम जे ग़ुलामीअ जे करे इज़त ॾिनी आहे, इहा ग़ुलामी अॼु बि आहे, सुभाणे बि रहंदी, जेसिताईं जिअराऊं तेसिताईं रहंदी। असांखे इज़त उन जे करे मिली आहे। उन ई हालत में आयो ऐं उन हालत में उहे शाम जा वॾा वॾा अमीर तरीन माण्हू हुनखे ॾिसी करे मञे विया त वाक़ई इस्लाम सचो आहे ऐं इस्लाम जो ख़लीफ़ो बि सचो आहे। जेको इस्लाम ते रहंदो उनखे वाक़ई जेका शोहरत मिलंदी उहा इन ई हाल मिलंदी आहे। त ॾिसो, अल्लाह तबारक व तआला तॾहिं फरमायो, अल्लज़ीना यत्तख़िज़ूनल काफ़िरीना औलिया मिन दुनिल मुमिनीन, जेके माण्हू न काफ़िरनि खे दोस्त था वठनि मुस्लमाननि खे छॾे करे, अयब्तग़ूना इंदहुमुल इज़्ज़ह, उहे पोइ छा इज़त था उन्हनि वटि तलब कनि। पोइ यादि रखनि, फ़इन्नल इज़्ज़त लिल्लाहि जमीआ, इज़त सॼी जो सॼी अल्लाह ताला जे ज़ात वटि आहे। गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त इन आयतुनि मां हिकिड़ो सबक़ मिले थो त इंसान खे असुल जेका इज़त मिलंदी आहे उहा दीन जे करे मिलंदी आहे ऐं दीन वॾियुनि क़ुर्बानियुनि सां
वॾियुनि आज़माइशुनि सां, वॾियुनि इम्तिहाननि सां, हर ॾुखे मुश्किल मसइले में साबित क़दम थी करे रहण सां दीन बचंदो आहे, पोइ ई इंसान खे इज़त मिलंदी आहे। पर जेकॾहिं ॾुखे वक़्त में माण्हू दीन जो, दीनदारनि जो साथ छॾींदो वेंदो, त पोइ ज़ाहिर आहे अल्लाह तबारक व तआला वटि जेका इज़त आहे उहा दीन जी, दीनदारनि जे करे, दीन वारनि सां सोबत जे करे आहे, उहा त कान मिलंदी। इहो हिकिड़ो वॾो सबक़ आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे बि इन सबक़ जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।